केॾो बि ज़ोर लाइनि कुझु बि थिए त ठाहो असीं तेसी ताईं न कंदासीं। सम्झां थो खून बाह में संग चटी नथो मिले। चालान थी जेल हलिया विया जेतिरी जिदोजहद हिन क़ौम लाइ कनि पिया न, खिलाफ़ खॾ खोटी पियो वञे। उन्हनि खे सज़ा नथी लॻी वञे। पियो करीं उन जो हिसो असां औरतुनि खे थियणो पवंदो। असां ओसी ताईं माठ करे दूं जैसे अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। अचण वारी एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे मंसूर ख़ान जेको पढ़ाए छॾियो पीरल खे, जॾहिं फ़ैसिलो अगरि तुंहिंजे हक़ में अचे त तूं चुप करे वेही रहिजांइ। अगरि तुंहिंजे हक़ में न हुजे त तूं फ़ैसिले मां उथियो हलियो अचिजांइ, चइजांइ मूंखे फ़ैसिलो क़बूल न आहे। ऐं इहा ई ॻाल्हि थींदी जॾहिं फ़ैसिलो थींदो ऐं ककर होॾो वरी ज़िद रखी वेठो आहे त संग भाव चटी जॾहिं मिले त पोइ फ़ैसिलो कजो, न त न कजो। हाणे ईअं ई थींदो, हू हुन ज़िद ते आहे ऐं पीरल ही ज़िद कंदो। जॾहिं संग भाव चटी रखंदो शानवाज़ ख़ान ऐं थोरो प्रेशर ॾींदो मिठल वारनि ते, ऐं हेॾां वरी जेको आहे राज़न वारा ऐं होॾां वरी सोडल त उहे मञी वेठो आहे हार, ऐं पीरल उतां उथियो हलियो ईंदो। इहो फ़ैसिलो अध में रुकिजी वेंदो। इहो ई फ़ैसिलो अॻिते हली वरी मंसूर ख़ान धुरन में कराईंदो, जंहिंमें वरी बाद में इहे विढ़ंदा किन कचिरो थींदो। इहो ई साॻियो ई संग वरी ककर खे ॾिनो वेंदो, वरी ककर जंहिंमें शादी कंदो। अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे जी अॻिते वञी कहाणी बीहंदी। ऐं अचण वारे एपिसोड में पुलिस खे बि ॾाढो DSP खे दबाईंदो मंसूर ख़ान, ऐं उनखे चवंदो मूंखे ख़बर आहे मुंहिंजे लाइ तूं खॾु खोटरी पियो ऐं तूं इहो ग़लति करीं थो। ऐं ककर खे फ़ैसिले में न आणींदा कोशिशि कंदा, फ़ैसिले में न आणियूं। ककर जेको आहे फ़ैसिलो मञंदो बि न आहे ऐं किन कंदो आहे। ऐं शानवाज़ ख़ान थोरो ककर खां बि तंग आहे ऐं सोढल खे फ़िलहालु हथोड़ो रखी हू पंहिंजो कयूं वेठो आहे। फिर अचण वारे एपिसोड जेका बि सीन हाणे ईंदा उहे ज़बरदस्त थींदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, ड्रामो दुलाब जेको आहे ॾाढो नंबर 1 ते अची चुको आहे ऐं ज़बरदस्त थी चुको आहे ऐं बहितरीनु थी चुको आहे। ऐं जेतिरी तारीफ़ कयूं ओतिरी तारीफ़ घटि आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।